हर हाज़िरी ते पंहिंजे लॉयर साहब सां तव्हां ॾिसो था इवन मीडिया समूरी सिंध जो शौर पाकिस्तान जो शौर इन शइ जो गवाह आहे त मां 5 सालनि खां मुसलसिल हलां पई थी ऐं हीअ आसान न आहे हिकिड़ी न्याणी जे लाइ त असां 6 बजे उथी करे ऐं कोर्टुनि जा दर खड़कायूं था ऐं अचूं था। 5 साल हिकिड़ो वॾो अरसो आहे ज़िंदगी जो जंहिंमें इवन असां खणी अगरि ईअं चऊं त असां सर सां कफ़न ॿधी करे निकिरूं था इंसाफ़ जे लाइ त इन में काई ग़लति ॻाल्हि न हूंदी। अॼु बि असांखे 16 तारीख़ ॾिनी वई आहे जेके एक्यूज़ पार्टी आहे उन्हनि में जेके जेल कस्टडी में आहिनि अलीगढ़ चांडियो ऐं सिकंदर चांडियो अलीगढ़ चांडियो जी बेल एप्लीकेशन जेका आहे उहा रद्द कई वई हुई पहिरियां ऐं उन्हनि हाई कोर्ट में उहा ई दरख़्वास्त ॾिनी आहे ऐं हिते सिकंदर चांडियो ऐं ज़ुल्फ़कार चांडियो जेको रूपोश रहियो आहे 3 साल हुन केस में उन्हनि ज़मानत जी दरख़्वास्त ॾिनी आहे ऐं उन ते हुननि जा लॉयर साहिबान अॼु आर्ग्यूमेंट्स कंप्लीट कया आहिनि ऐं असांजा आर्ग्यूमेंट्स थींदा नेक्स्ट हेयरिंग ते जेका 16 अप्रैल ते रखी वई। हीअ अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त असांजा जेके अदालती निज़ाम जे लाइ मां ज़रूरु चवंदमि इंसाफ़ जे निज़ाम ते हिकिड़ो सुवालु आहे ऐं तव्हां ॾिसो त जागीरदाराना निज़ाम जे ख़िलाफ़ु अगरि जिदोजहद जी ॻाल्हि कई वञे त 5 सालनि खां असां हलूं पिया था। सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ु बि हीअ जंग एतिरी आसान न आहे पर मां इहा शइ अॼु बि वाज़े कयां त मुंहिंजा हौसला बुलंद आहिनि ऐं उहो इंसानु हिन धरती ते पैदा थियो ई न आहे जेको असांखे ख़रीद करे सघे ऐं असां विकामे सघूं। अफोर्ड करणु न करणु अलॻि शइ हूंदी आहे। तव्हां ॾिसो सैकड़ो अहिड़ा केसिस आहिनि जंहिंमें माण्हू अफोर्ड करे सघनि पिया था पर हू नथा बीहंदी आहे हिमत गैरत ऐं ज़रूरत बीहंदी आहे इंसान जी त भले मां हथे ख़ाली हुजां पर मां इन्हनि जागीरदारनि ऐं सरदारनि खां हिसाब वठंदमि।